जामशोरो में सिंध के नाले वारे अदीब दानिश्वर तारीख़दान ऐं ज़रई माहिर एम.एच. पंवर की 100वीं सालगिरह मल्हाई वई। एम.एच. पंवर इंस्टीट्यूट ऑफ सिंध स्टडीज़ में रिथल सालगिरह तकरीब जो ख़ास मेहमान सिंध यूनिवर्सिटी जो वाइस चांसलर डॉक्टर फ़तेह महमूद मरी हो। तकरीब में दानिश्वर जामी चांडियो, नाले वारे ब्रॉडकास्टर महमूद मुग़ल, डॉक्टर इस्माइल गुंबर, नसीर मिर्ज़ा, नफ़ीस अहमद नाशाद, एम.एच. पंवर इंस्टीट्यूट ऑफ सिंध स्टडीज़ के डायरेक्टर भाई खान शर, सनी हुसैन पंवर, गुलाम सरवर पंवर ऐं ॿियनि शिरकत कई। तकरीब के ख़िताब कंदे सिंध यूनिवर्सिटी के वीसी डॉक्टर फ़तेह महमूद मरी चयो त एम.एच. पंवर तमाम वॾी शख़्सियत हो जेको आलमी सतह जो अदीब हो, जंहिं ॿियनि ॿोलियुनि जे अदब ऐं तारीख़ खे सिंधी ॿोली में तर्जुमो कयो। संदसि सालगिरह के मौक़े ते एम.एच. पंवर के कुटुंब ऐं चाहींदड़नि खे मुबारकबाद पेश करियां थो। जामी चांडियो ख़िताब कंदे चयो त एम.एच. पंवर 20वीं सदी जो वॾो आलम हो। गुज़िरियल सदी केतिराई मुहक़िक़ पैदा कया, जिन में डॉक्टर नबी बख्श खान बलोच ऐं एम.एच. पंवर भी शामिल आहिनि। हुन चयो त एम.एच. पंवर जी तहक़ीक़ घणनि मौज़ूअनि ते हुयूं। हिन जियोलॉजी, जोग्राफ़ी, ज़राअत, आबपाशी ऐं सक़ाफ़ती तारीख़ खे तमामु घणो कमु कयो। पंवर साहब जो साइंसी कमु कयो आहे। ऐं सम्झंदो उन्हनि खे एम.एच. पंवर ट्रस्ट हिन अॼोके फंक्शन जे ज़रिए और ख़ासि तौर ते जेको उनजो मवाद आहे उनखे डिजिटाइज़ करे जेको लाइब्रेरी जी सूरत में हर माण्हू उनजी एक्सेस ॾींदी आहे। दुनिया जे कंहिं बि हिसे में वेही जेकॾहिं को किताब तव्हां सर्च करणु चाहियो ऐं डाउनलोड करणु चाहियो, पढ़णु चाहियो, रेफर करणु चाहियो, उहो उन लाइब्रेरी में मौजूदु आहे। ऐं हिकिड़ो सम्झां थो तमामु सुठो कमु थो थिए। ऐं उन में सिंध जा ॿिया जेके इदारा आहिनि, सिंधोलॉजी आहे, सिंधी लैंग्वेज अथॉरिटी आहे, सिंधी अदबी बोर्ड आहे, या इन सां लाॻापियल कल्चर डिपार्टमेंट आहे, त असां सभिनी खे गॾिजी करे सिंध जी तरक़ी लाइ ऐं ख़ुशहाली लाइ ऐं सिंध जी जेका तारीख़ आहे, सक़ाफ़त आहे, उनखे वधीक प्रमोट करण लाइ कमु करणु घुरिजे। पंवर साहब जी वफ़ात खे तक़रीबन 18 साल थी विया आहिनि ऐं 18 सालनि में साईं जे कम खे असां अॻिते खणंदा आया आहियूं। ऐं हीउ इदारो बि ठहियो आहे जिते तव्हां मौजूदु आहियो। इन्हनि 18 सालनि में पंवर साहब जी जेका पर्सनल लाइब्रेरी हुई लतीफ़ाबाद वारे बंगले ते, उहा शिफ्ट करे आया आहियूं। तव्हां ज़रूरु उन जो चकर हणिजो, ॾिसिजो। ऐं ॿियो हिते असां स्कैनिंग जो कमु पिया था कयूं। असां सिंध ते जेको मटीरियल आहे तक़रीबन 8,500 किताब असां अपलोड करे चुका आहियूं वेबसाइट ते, जेको को बि माण्हू एक्सेस करे सघे थो घर वेठे। मुंहिंजे ख़्याल में इहा अहिड़ी शइ आहे जेका लिकल त कोन्हे ऐं न रुगो ज़राअत पर सिंध जे बारे में साईं जूं जेके मुख़्तलिफ़ आहिनि, मिसाल तौरु तारीख़ ते साईं जो दस्तरस ऐं ज़राअत में जेके अंबनि में मुख़्तलिफ़ वैराइटीज़ हूंदियूं उन ते मुंहिंजे ख़्याल में सेकेंड टू नन आहे सिंध में। छाकाणि त हू तक़रीबन सॼी दुनिया खे घुमियो, जिते जिते आबहवा असांजी आबहवा सां मिली पए उन्हनि मुल्कनि मां उहे फ्रूट हू खणी आयो। अफ्रीका मां खणी आयो या ऑस्ट्रेलिया मां खणी आयो, मुख़्तलिफ़ जॻहियुनि तां उहो खणी आयो। अच्छा, असांजे सिंध में इलाही माण्हू आहिनि, इलाही नाले वारा माण्हू आहिनि जिन जो तमामु वॾो कमु थियल आहे, तमामु वॾो इल्मी कमु थियल आहे, अमली कमु थियल आहे। ऐं एम.एच. पंवर साहब जी जेका ज़िंदगी आहे उहा असांजे लाइ सम्झो त हिकिड़ो मिसाल आहे। अहिड़े दौर में जॾहिं एतिरा वसीला कोन हुया, एतिरियूं सहूलियतूं कोन हुयूं ऐं उन्हनि एॾी वॾी तहक़ीक़ कई आहे जो इन तहक़ीक़ खे अगरि असां अॻिते खणी हलूं त अञा अलाए केतिरियुनि सदियुनि ताईं असांखे इहा तहक़ीक़ कमु ॾींदी। ज़रूरत हुई त असां इन शख़्सियत जे बारे में पंहिंजी नई टही खे आगाह कयूं, उन्हनि ताईं इहा सॼी ॼाण पहुचायूं। जेको जेको तहक़ीक़ी कमु थियल आहे उहो कमु अञा असां इस्तेमाल में ई कोन आंदो आहे। घणा रुखी शख़्सियत हो। हिकु ई वक़्तु सिंध जे पाणी, ज़राअत ऐं तारीख़ ते हिकिड़ी अथॉरिटी हो ऐं बेलोस कमु कयो। ऐं ख़ासि करे जेके असांजे ॿाराड़ी जे हवाले सां जेके नवां फ्रूट हुन इंट्रोड्यूस कराया ऐं अॼु हिते एम.एच. पंवर इंस्टीट्यूट ऑफ सिंध स्टडीज़ क़ाइमु थियो आहे, जेको उनजो फर्ज़ंद सनी पंवर उनखे कम खे अॻिते वधाए रहियो आहे। ऐं मां सम्झां थो अॼु बि एम.एच. पंवर जहिड़नि माण्हुनि खे जी सिंध खे ज़रूरत आहे। 100 साल जेकी साईं जो ही तक़रीब रखी आहे असां बर्थडे जी, इन में साईं जी जेके ख़िदमतूं कयूं त आउं सम्झां थो शायदि साईं को अहिड़ा माण्हू घटि हूंदा सिंध में जिन इन लेवल जो कयो वञे। साईं एग्रीकल्चर में खणूं या एग्रीकल्चर खां सवाइ ॿिया जेके खणूं, इरीगेशन ते चऊं, रिसर्च चऊं, हिस्ट्री चऊं, जेके बि शयूं आहिनि उन्हनि ते साईं जेको कमु कयो आहे अॼु ताईं उनजी रिकॉग्निशन लेवल्स इहा आहे त साईं खे गवर्नमेंट ऑफ पाकिस्तान जे तरफ़ां जेको हाईएस्ट सिविल अवार्ड आहे हिलाल इम्तियाज़ अवार्ड मिलियल आहे। इन खां सवाइ सतारा इम्तियाज़ अवार्ड मिलियल आहे। इन खां सवाइ इंटरनेशनल लेवल ते कई हुनखे अवार्ड मिलिया। अवार्डनि खां सवाइ हिन वक़्तु जेके 2 किताब आहिनि
सोर्स मटीरियल ऑफ सिंध ऐं क्रोनोलॉजिकल डिक्शनरी ऑफ सिंध। उहे दुनिया जी जेके मशहूरु लाइब्रेरियूं आहिनि, विंसन यूनिवर्सिटी USA ऐं ऑक्सफोर्ड यूनिवर्सिटी पंहिंजो UK में जे लाइब्रेरीज़ में उहे किताब मौजूदु आहिनि ऐं उहे एज़ अ रेफरेंस तौर ते रिसर्च जे लाइ इस्तेमालु थियनि था। इहो हिकिड़ी असांजे सिंध जी में ऐं MS पवार साहब जी वॾी कंट्रीब्यूशन आहे जो हू इन लेवल से शयुनि खे खणी वियो आहे। सनी पवण जी डॉटर आहियां ऐं MH पवण जी ग्रैंड डॉटर। असां अमेरिका मां आया आहियूं ऐं ॾाढो मज़ो थियो सभु कुझु ॾिसण में, फार्म्स ॾिसण में, जेको लेगेसी उन लीव कयो असांखे ॾाढो सुठो पियो लॻे। we're really proud। असां इंस्टीट्यूट में फर्स्ट टाइम में आयासीं, so it's something that he's gonna leave behind हिन जनरेशन में न पर कंटिन्यू सो इहो ॾाढो वॾी ॻाल्हि आहे। काफ़ी सारा अभी तकरीरों के ज़रिए सीखा भी है। इनका इम्पैक्ट जो है, इनकी विज़न जो थी, इनकी कम्युनिटी पे जो इम्पैक्ट, और वैसे एग्रीकल्चर पे, हिस्ट्री पे, सिंधी हिस्ट्री पे। मैं तो खुद सिंधी नहीं हूँ लेकिन मेरे बच्चे हैं सिंधी के, और मेरी वाइफ ऑब्वियसली, मैं शुमाइला का हस्बैंड हूँ। तो यही है कि इनका इम्पैक्ट बड़ा प्रोफाउंड रहा है, जो कि नज़र आ रहा है, और इसी की वजह से आज उसी चीज़ को सेलिब्रेट किया जा रहा है।